अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिटवर बाबा हाला। या अल्लाह असांजा मेहरबान रब असांजे ख़ाली दामन खे नेमतुनि रहमतुनि सां भर, आसानियूं कर, रहम करम कर, ख़ैर कर। रब्बिल आलमीन रहमतुल आलमीन जे वास्ते तंगदस्ती दूर कर, कुशादगी अता कर, अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रहम व करम कर, ख़ैर कर। या अल्लाह असांजा मेहरबान रब असांजे ख़ाली दामन खे नेमतुनि रहमतुनि सां भर, आसानियूं कर, रहम व करम कर, ख़ैर कर। रब्बिल आलमीन रहमतुल आलमीन जे वास्ते तंदुरुस्ती दूर करे, कुशादगी अता करे, अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रहम व करम करे, ख़ैर करे। दुनिया में सिरातुल मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता करे, पंहिंजे सवाइ कंहिंजो मोहताज न करे। दुनिया में सिरातुल मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता करे, पंहिंजे सवा कंहिंजो मोहताज न करे। शफ़ीउल मुज़नबी जे वास्ते अमुन सलामती आफ़ियत अता करे, ग़म दर्द दूर करे, रहम व करम करे, ख़ैर करे। या अल्लाह असांजा मेहरबान रब असांजे ख़ाली दामन खे नेमतुनि रहमतुनि सां भर, आसानियूं करे, रहम व करम करे, ख़ैर करे। रब्बिल आलमीन रहमतुल आलमीन जे वास्ते तंगदस्ती दूर करे, कुशादगी अता करे, अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रहम व करम करे, ख़ैर करे। या अल्लाह पाक परवरदिगार बीमारनि खां शफ़ा अता करे, परेशानियुनि खां महफ़ूज़ फरमा, चैन दिलनि खे सुकून अता करे। या अल्लाह पाक परवरदिगार बीमारनि खां शफ़ा अता करे, परेशानियुनि खां महफ़ूज़ फरमा, चैन दिलनि खे सुकून अता करे। या सत्तार या गफ़ार सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे, मुश्किल आसानियूं करे, रिस्क रोज़ीअ में बरकत अता करे, ख़ुशी खुशहाली अता करे, रहम व करम करे, ख़ैर करे। या अल्लाह असांजा मेहरबान रब असांजे ख़ाली दामन खे नेमतुनि रहमतुनि सां भर, आसानियूं करे, रहम व करम करे, ख़ैर करे। रब्बिल आलमीन रहमतुल आलमीन जे वास्ते तंगदस्ती दूर करे, कुशादगी अता करे, अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रहम व करम करे, ख़ैर करे। या अल्लाह रहमान रहीम ख़ुशियुनि जो लाज़वाल ख़ज़ानो अता करे, नेक सालिह भले नसीब सां औलाद अता करे, ख़ैर करे। या अल्लाह या अल्लाह अल रहमान अल रहीम ख़ुशियुनि जो लाज़वाल ख़ज़ानो अता करे, नेक सालिह भले नसीब सां औलाद अता करे, महबूद बरहक नेमतूं रहमतूं अता करे, कामयाबियूं अता करे, रहम व करम करे, ख़ैर करे। या अल्लाह असांजा मेहरबान रब असांजे ख़ाली दामन खे नेमतुनि रहमतुनि सां भर, आसानियूं करे, रहम करे, ख़ैर कर, रहम व करम करे, ख़ैर करे। या तवाब या ज़ुल जलाल वल इकराम दीनी ऐं दुनियावी हाजात पूरियूं करे, ख़ैर आफ़ियत अता करे, पंहिंजे रहमत जा ख़ज़ाना असां ते खोल, फज़ल कर करीम करम कर, रहीम रहम कर। या तवाब या ज़ुल जलाल वल इकराम दीनी ऐं दुनियावी हाजात पूरियूं करे, ख़ैर आफ़ियत अता करे, पंहिंजे रहमत जा ख़ज़ाना असां ते खोल, फज़ल कर करीम करम कर, रहीम रहम कर। बुरनि माण्हुनि बुरी नज़र खां हमेशह महफ़ूज़ कर, सलामती बुलंद दर्जात अता कर, माण्हुनि जे शर हसद आफ़तुनि खां बचाए, जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त फरमा, करम करे, रहम करे, ख़ैर करे।
या अल्लाह असांजा महिरबान रब असांजे ख़ाली दामन खे नेमतुनि रहमतुनि सां भरे आसानियूं करे रहम व करम करे ख़ैर करे रब्बिल आलमीन रहमतुल आलमीन जे वास्ते तंगदस्ती दूर करे कुशादगी अता करे अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रहम व करम करे ख़ैर करे या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे शैताननि जे शरगाह विससनि खां पनाह घुरां थो तूं ज़मान में रख तूं पनाह ॾे या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे शैताननि जे शरगाह विससनि खां पनाह घुरां थो तूं ज़मान में रख तूं पनाह ॾे ख़ालिक़े काइनात मिठूअ जूं आसूं में तूं पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि तोखां सवा ॿियो ॿुधण वारो कोन्हे अलाह साईं असांजे दुआनि खे क़बूल मक़बूल करे सुखियो सटावो आसूदो करे रहम करम करे ख़ैर करे या अल्लाह असांजा महिरबान रब असांजे ख़ाली दामन खे नेमतुनि रहमतुनि सां भरे आसानियूं करे रहम करम करे ख़ैर करे रब्बिल आलमीन रहमतुल आलमीन जे वास्ते तंगदस्ती दूर करे कुशादगी अता करे अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रहम करम करे ख़ैर करे